जी नाज़रीन, असां पहिरीं नंढड़े जी शहज़ाद अली खे 8 क्लास पढ़ाए रहिया हुआसीं ऐं 8 क्लास फाइनल थी चुको आहे। 8 क्लास खां पोइ 4 क्लास जा कोर्स आहिनि जेके बुक असांखे सिंध टेक्स्ट बोर्ड पारां मिलियल आहिनि ऐं अॼु आचार्य जो बि ॾींहुं आहे ऐं उहे 4 क्लास में कहिड़ा किताब हींअर जेको मिलिया आहिनि सिंधी चोथों किताब ऐं इंग्लिश 4 क्लास जो। उन खां पोइ आहे समाजी अभ्यास 4 क्लास ऐं साइंस 4 क्लास जी। उन खां पोइ इस्लामियात आसान उर्दू। उन खां पोइ आहे रियाज़ी माना हिसाब, इहो रियाज़ी जा हिसाब आहिनि ऐं हाणे 4 क्लास खे असां शुरू कंदासीं जीअं नंढिड़ो कुझु 4 क्लास जा किताब पढ़ी सघे ऐं सुठी तरह इम्तिहान ॾेई ऐं रिज़ल्ट खणी सघे, पोज़ीशन खणी सघे। कोशिशि हूंदी ऐं उस्ताद बि पढ़ाईंदा आहिनि जीअं असां बि हिन खे पढ़ाए रहिया आहियूं।